नाज़रीन, शिकारपुर में जुज़वी लॉकडाउन बरक़रार आहे। शहर ने सूबे ते अमल न कयो, जंहिं सबब कोरोना वायरस जे वधण जो ख़दशो आहे। इन हवाले सां असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अतीक मुखर्जी। अतीक जी बिल्कुल, शिकारपुर में लॉकडाउन है वो बे दिहाड़ो जो है वो भी लॉकडाउन जारी है। जैसे शहर के मुख्तलिफ़ जो रोड रस्ता लॻल है, ट्रैफिक जो है आम रोड मामूल मुताबिक रोज़ जो है माण्हुनि जा हुजूम लॻल आहिनि। शहर जा मेन जो रोड रस्ता आहिनि, लखीदर अलावालो चौक, सदर रोड, स्टेशन रोड जेका आहे इहे जेके आहिनि उते माण्हुनि जा रश लॻल आहे। रुस्तम रोड वारे इलाइक़े में जेके आहिनि उते माण्हुनि जी पे पियल आहे। शहर जूं जेके अक्सर मीना बाज़ारूं आहिनि उहे जेके बंदि जेके आहिनि उहे बंदि आहिनि। शहर बाज़ार, चूड़ीगर बाज़ार, बिटाई बाज़ार, ढक बाज़ार जेके ॿियूं बाज़ारूं आहिनि उहे बंदि आहिनि। उहे जेको कारोबार आहे उहो कारोबार मर्कज़ बंदि आहे। ऐं शहर जेके मेडिकल स्टोर जेके खाधे पीते जा अस्पताल, किराना स्टोर जेके आहिनि उहे खुलियल आहिनि। शहर जेके सब्ज़ी मंडी वारो इलाइक़ो आहे उहो बि सॼो जेको खुलियल नज़र अची रहियो आहे। शहर जा जेके मुख्य जेके रोड रस्ता आहिनि उते अॼु जेका गर्मी जे हवाले सां मंझि जो टाइम थी वियो आहे ऐं जेका गर्मी पद आहे 42 डिग्री सेंटीग्रेड गर्मी पद आहे। माण्हुनि जा जेके आहिनि माण्हू पंहिंजे स्विमिंग पूल ॾांहुं थोरे शहर जेके अक्सर स्विमिंग पूल आहिनि उहे बि लॉकडाउन जे वजह सां शहर जा स्विमिंग पूल बि खुलियल आहिनि। त माण्हू जेके आहिनि सूरत में 15 खां 20 के माण्हू आहिनि उहे उते अहिड़े तौर ते तड़ करे रहिया आहिनि। उते को बि कोरोना जो कोई अहिड़ी का उते ऐं SOP तयारु कयो वियो ऐं नई पाबंदी लॻाई वई आहे त स्विमिंग पूल या ट्यूबवेल उहे बंदि कराया वञनि। इन जे हवाले सां जेके शहर कोरोना वायरस जे हवाले सां जेके केस ॾींहों ॾींहुं ज़ाहिर थींदा था वञनि, हिन वक़्तु शिकारपुर आहिनि उहे गुज़िरियल ॾियारे को 400 के तादाद आहे उहो थी वियो आहे। पर अॼु जेका गुज़िरियल ॾियारे जी ख़ुशख़बरी आहे असां वटि कोरोना जो केस ज़ाहिर न आहे थी सघियो। मजमूई तौर ते जेके कोरोना 400 खां वधी चुका आहिनि, 200 खां वधीक जेके आहिनि एहतियात थी चुका आहिनि।